अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त 30 सालनि खां फुरल टकंदड़नि एनआरओ वठण लाइ मूंखे ब्लैकमेल कयो। जॾहिं मां ब्लैकमेलिंग में न आयुसि त हाणे आर्मी चीफ ऐं DGISI ते बंदूकूं ताड़े वरितियूं अथनि। हाणे मुंहिंजो समूरो ध्यानु इदारनि ते हूंदो कीअं ताक़तवरनि खे कानून जे कटहरे में आणिजे। ख़बर पइजी वेंदी त कंहिंजूं जंगूं ॾकनि थियूं ऐं कंहिंखे पघर पियो अचे। गिलगित जे आज़ादी ॾिहाड़े जे तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त मुख़ालिफ़नि जी तनक़ीद मां साबित थी वियो आहे त आर्मी चीफ ऐं DGISI जी मुक़ररी सही कई आहे। हिननि जी कोशिशि आहे त हिक जज खे मथे आंदो वञे। मीर जाफ़र, मीर सादिक ऐं मीर अयाज़ जहिड़नि खे मुंहुं पिया ॾियूं। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त एनआरओ जा रिकॉर्ड टोड़ींदड़ अपोज़िशन खे कीअं एनआरओ ॾेई सघे थो। इमरान ख़ान सिलाई मशीन चोरी कंदड़नि खां भारती जासूसनि ताईं सभिनी खे एनआरओ ॾिनो। कलभूषण जे लाइ राति जे पेट में ऑर्डिनेंस आंदो वियो, उहो कीअं थो अपोज़िशन ते इल्ज़ाम लॻाए। गिलगित जे शहर गिज़न में ख़िताब कंदे बिलावल चयो त वज़ीर आज़म चवे थो त अपोज़िशन मोदीअ जी एजेंडा ते आहे। कश्मीर जो सौदो हुकूमत कयो, मोदीअ जी कामयाबीअ लाइ दुआऊं इमरान ख़ान कयूं। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ तहरीक खे मुल्क जे सूबे में खणी वेंदसि। पाकिस्तान जंहिं मक़सद लाइ ठहियो उन ते अञा अमल न कया विया। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त आइन जी बालादस्तीअ लाइ मूं विख वधाई आहे। हाणे तव्हांखे बि क़दम खणणो पवंदो। नून लीग अॻवान सरदार अयाज़ सादिक चयो आहे त संदसि बयान खे फ़ौज सां ॻंढणु मुल्क जी ख़िदमत न आहे। अलीम ख़ान जी नाअहली आहे त माल रोड ते भारती झंडे ऐं मोदीअ जूं तस्वीरूं लॻाए छॾियूं। छा उन्हनि जी हुबुल वतनी कंहिंखे नज़र नथी अचे? लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे अयाज़ सादिक चयो त असां इमरान ख़ान खां कॾहिं बि एनआरओ न घुरियो आहे, न ई कॾहिं घुरंदासीं। राणा सनाउल्ला चयो त ताक़तवरनि जो एहतिसाब नेब न पर कानून करे सघे थो। इमरान ख़ान ताक़तवरनि जो एहतिसाब करणु चाहे थो, मालम जब्बार ऐं ब्लेंट्री मनसूबे वारनि खां हिसाब वठे। जमायत इस्लामी हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक बाजोड़ खां शुरू करे छॾी। सिराजुल हक़ चयो आहे त नून लीग, पीपुल्स पार्टी ऐं PTI में को बि फ़र्क़ु न आहे। पाकिस्तान इस्लामी निज़ाम लाइ ठहियो। इमरान ख़ान खे पाकिस्तान जो निज़ाम पसंदि न आहे त कंहिं ॿिए मुल्क हलियो वञे। हुकुमराननि खे हाणे इस्लामाबाद में बि पनाह न मिलंदी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त सियासत ऐं ॾोहनि खे अलॻि अलॻि रखिणो पवंदो। सियासत ऐं क़ौमी मुफ़ादनि विच में रेड लाइन खे मञिणो पवंदो। पंहिंजे ट्वीट में शिबली फराज़ चयो त क़ौमी नवाज़ शरीफ़ जा मुफ़ाद ऐं क़ौमी मुफ़ादनि में फ़र्क़ु सम्झे थी। नवाज़ शरीफ़ जे हवारनि खे बि मञिणो पवंदो। शहबाज़ गुल चयो आहे त नवाज़ शरीफ़ जमहूरियत जे जीम ऐं नज़रियात जे नून खां बि वाक़िफ़ न आहे। उन्हनि लाइ जमहूरियत आल शरीफ़ जो माल ठाहियो जो कमु आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान गिलगित खे सूबे जो दर्जो ॾियण जो ऐलान करे छॾियो। गिलगित जे क़ौमी ॾिहाड़े जे तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त इलेक्शन जे करे वधीक इमदादी पैकेज जो ऐलान नथो करे सघां। गिलगित खे सूबे जो दर्जो गॾियल क़ौमुनि जे ठहराउ मूजिबि कयो आहे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।